साईं ॿ भाइर हिकिड़ो ठग हिकिड़ो शरीफ़ ऐं पोड़ी मां न हिकिड़ी। शरीफ़ जेको काठियूं करे पेट पालींदो हो, माउ खे खाराईंदो हो। हू जेको हो ॿियो ठग, उहो रुॻो ठगी कंदो हो। पोइ हलंदे हलंदे नेठि माउ हिननि जी मरी वई। पोइ माउ खे ॾाढो दफ़नाए पूरे सूरे टीजा ख़तमा करे हिते ठग खे चई त हाणे ॻाल्हि ॿुध, हिन मुल्क में ख्वार थी आहियूं, तुंहिंजूं दाहूं मूं वटि जाम थियूं अचनि, तूं थो करी ठगी। हाणे वठि, अम्मा मरी वई आहे, वठि त ॿी बादशाही में हलूं, हिते गुज़ारो नथो थिए, वठी था हलनि। हलंदे हलंदे कहीं वॾे हिकिड़े झंग मेले में अची विया, ॿ रस्ता निकिता, हिकिड़ो ओभर ॿियो ओलह। हाणे उते आया आहिनि। हिते हाणे जेको शरीफ़ हो उहो थो चए भाउ ठग खे त हाणे हिकिड़ो ओलह तूं वेंदो, ओभर मां वञा, जो ओभर तूं वञी त ओलह मां वञा। पोइ ठग जेको हो सो ओभर शुरू थी वियो, शरीफ़ जेको हो त ओलह शुरू थी वियो। हलंदे हलंदे हिनखे शाम थी वई, हिकिड़ो मुसाफ़िर खानो हो, हीउ वञी उते तरसियो। पोइ मानी मिलियसि अलाए न मिलियसि, उते ॾाढी पुछा गुछा कई त ॾियो ख़बर, हिते को मज़ूरी वज़ूरी। पोइ हुननि ॾस ॾिनसि त हिते मज़ूरी कान्हे, बाक़ी फलाणो जेको हिकिड़ो आहे वापारी आहे, सेठ आहे, उन वटि माल जाम आहे, उहो तोखे मज़ूरी ते बीहारींदो त बीहारींदो, न त ख़ैरु आहे। हाणे त सुबुह थी आहे, हू जेको शरीफ़ हो उहो ठका वञी कई वापारी वटि। वॾो सेठ हुजे, सेठ हवाल वरितसि, जवान केरु आहीं, केॾे थो वञी? हुन ग़रीब हवाल कयो, साईं मां ग़रीब आहियां, मज़ूरी कंदुसि, जो तो वटि मज़ूरी आहे त ठीकु आहे, न त अॻिते वेंदुसि। हिते सेठ चयोसि, जवान ॻाल्हि ॿुध, मूं वटि मज़ूरी तुंहिंजी जाम आहे, कमु तोखे सभु करिणो पवंदो, ऐं ॻाल्हि इहा आहे 12 महीना मां तोखे बीहारींदुसि, 12 महीना पूरा थींदा, 6 महीने जी पघार ॾींदोमांइ। जे हिन 12 महीननि में भॻे त पघार बि कोन ॾींदो साईं, नक वढींदो साईं। लिखत करे हिन ग़रीब ॾिनसि। हाणे त हीउ मज़ूरी में लॻो, शुरू हुजे वीचारो मज़ूरी पियो करे। हाणे इन खे छॾ, वठ ठग खे, ईअं न? हा साईं। हाणे साईं ठग हिकिड़ी जात सिजु लहे पियो, ॾिठईं त हिकिड़े बादशाही में वञी पुॻो आहे। उते ॾिठईं त घरड़ो हिकिड़ो आहे, ठका वञी उन घर वटि कईं, वञी सॾु कईं, पोड़ो हिकिड़ो निकिरी आयो। वाह। पोड़ो हिकिड़ो निकिरी आयो, पोड़े सां ई ॻाल्हाए पियो, पोड़ो रोए पियो, बाक़ी ॻाल्हाए सो कोन पियो। हिन खे चई पोड़ा ॻाल्हि ॿुध, हौसलो कर, मूंखे ॻाल्हि ॿुधा सही, रोई छा लाइ थो? पोइ हिन पोड़े चयसि, जवान मुड़ुस ॻाल्हि ॿुध, असांजी मुंहिंजी धीउ जो आहे वारो अॼु राति, ॾाइण खाईंदी आहे जुमे जुमे जी राति, त असांजे घर दूंहों ई कोन दुखियो। हिन चयो इहा ॻाल्हि आहे? चए हा इहा ॻाल्हि आहे। चए हिकिड़ी मुंहिंजी न्याणी आहे, ॿियो मां आहियां, न्याणी मुंहिंजी जो वारो आहे, ॾाइण राति खाइण ईंदी, उनजे करे मां रोआं थो, ॿियो ख़ैरु आहे? हिन चयो था ॻाल्हि ॿुध ॾाॾा, मूंखे घर वठी हल। चए हा, चए हा। हाणे से घर वियो आहे, रूमाल हिकिड़ो हुजेसि, उहो छोकिरी खे मथे ते रखी, चए अदी तूं मुंहिंजी क़यामत सूधी भेण आहीं, चुपड़ी करे हाणे मानी मूंखे खारायो, मां ॼाणा त ॾाइण ॼाणे। वाह। सही आहे? हा सही। मुंहिंजा जानी हिन खे छा कयूं, पोइ बसरनि जी कढ़ी या भाॼी का बि ठाहे हिनखे मानियूं वानियूं खारायूं। छोकिरी मानी खाधी, पोड़े मानी खाधी, मानी खाई ड्रव करे हिननि खे चई तव्हां वटि को हथियार आहे? हिननि जो हथियार कोन्हे, बाक़ी पोड़े चयो मां हर काहींदो हुउसि, मूं वटि हीउ गोबो हिकिड़ो हर जो आहे, चयो इहो मूंखे ॾियो। ही साईं
गोबो वठी हिननि खे चई खट किथे आहे उहा चए खट आहे ॿाहिरि पई आहे चए मूंखे रिलीफ हिकिड़ी ॾियो हाणे हिन रिलीफ खई आहे खट ते विछाए हिकिड़े पासे गोरिली डिगी करे हीअ लिकी हेठूं खट जे वेही रहियो आहे पहिरियों पहर गुज़रियो ॿिए पहर ते मुंहिंजा जानी ॾाइण अचे लथी आहे सलाम वालेकुम वालेकुम सलाम ॾिठी खट बांधी आहे माण्हू आहे कोन वठी रड़ियूं कयूं त बादशाह मूंखे जुमे जी राति माण्हू ॾींदो आहे अॼु माण्हू कोन्हे हाणे सॼो शहर खाई ख़तमु करे बादशाह जी छॾींदसि हिते ई ठग वेचारो निकिरी हिनखे चई बोसड़ी जी धीउ ॾे ख़बर तुंहिंजी माउ ॼणे वई आहे तूं माण्हू सभु खाईंदीअ बीह मां तुंहिंजी अॼु ख़बर वठां थो घणा ॾींहं माण्हू तो खाधा आहिनि हिन ॾाइण पुछा कर तूं आहीं केरु चए मुंहिंजे केर सां तूं ॿधल आहीं छा तुंहिंजो छा वियो जो माण्हू थी खाईं बादशाही में बीह मां तोखे ॾिसां थो मुंहिंजा जानी हिनखे चई ॾे ख़बर तूं आहीं केरु चए मां बड़बाकास चए तूं बड़बाकास आहीं हिते हाणे साईं ॾाइण जेका कन ढरा खणी कई ॾिठई बड़बाकास देहन खां बि मथे आहे जिनायत खां मथे आहे हिन कंधे हेठि कयो झले थो गोबो हणेसि ठोड़ में मुंहिंजा साईं हाणे साईं हिते हिकिड़ी पई आहे वीचारी ॾाइण हुजे पोड़ी कुझु रत वयुसि मथे मूं मुंहिंजा जानी हिन ॾाढियूं ॿ टे धवण में औरतूं हणी हिनखे चई बीह तोखे हिकिड़ो ॾंदु हयो अथमि अञा हौड़ हणंदो साईं तूं बचंदी ऐं कान हिन चयो कहिड़ो ॾंदु हयो अथई ॾे ॾिसां हिनखे गोबो हथ में ॾिनई चए ॾिस हीउ त हिकिड़ो ॾंदु आहे पर हौड़ पटे हणंदो साईं तूं ठप मरी वेंदीअ हिते मुंहिंजा जानी ॾाइण चयसि ॻाल्हि ॿुध मूंखे मार न बाक़ी बिल्कुलु अॼु ॾींहं खां पोइ हिते न ईंदसि बड़बाकास चए मुल्क मुंहिंजो आहे हाणे ॻाल्हि आहे तूं वाइदो त करी थी पर निशानी ॾे हाणे त हुनखे हथनि में सभु न किरी पिया हुजनिसि बाक़ी आङुरी में हिकिड़ो न हुजेसि इहा ई ॻाल्हि आहे हा इहा ॻाल्हि आहे हिनखे चई इहो न मूंखे ॾे त मां सुबुह जो बादशाह खे ॾसींदुसि हाणे त हिन छा कयो आहे उहो न पटे सटे हिनखे ॾिने हिन खीसे में लिकाए छॾियो हाणे साईं ॾाइण वेंदे रही हेरली खणी पासे ते वञी सुम्ही रहियो खट वांधी हुजे सुबुह थी आहे हिते बादशाह चयो वज़ीर खे चयो वज़ीर हाणे माण्हू वठी या ग़रीब जी धीउ त वञी दफ़नायो वज़ीर जो अचे खट ते अचे ॾिठई त रत आहे बाक़ी ढूंढा आहे ई कोन पोड़े खे सॾु कई पोड़ो निकिरी आयो पोड़े खे चई ॾे ख़बर धीउ वारी खे सॼो लाश खणी वई छा ॾाइण पोड़े चयो त मुंहिंजी धीउ सलामत घर वेठी आहे चए पोइ रत ऐं हिते ॻाल्हि कीअं आहे ॾाइण कंहिंखे खाधो आहे हीअ रत आहे हिते हिन चयो यार ॻाल्हि ॿुध हिकिड़ो मुसाफ़िर हो उन असांखां मानी घुरी उन चयो ॾाइण ॼाणे त मां ॼाणा पोइ इहो सुतो पियो हो मुसाफ़िर पोइ जी का ख़बर कान्हे चयो मुसाफ़िर खे ॻोल्हियो वञी जो ॾिसंदो डबनि में रिलीव जो सुतो पियो हो जाॻे जो हो मारियल हिनखे वञी उथारे वठी आया उथारे वठी बादशाह वटि काहे वियसि बादशाह हिनखां पुछा कयो ॾे ख़बर मुसाफ़िर ॾाइण साईं ॾाइण साम्हूं ॿ टे कलाक बादशाह खे भला झेड़ो कयो इहा ई ॻाल्हि आहे हा ॿ टे कलाक हुन सां झेड़ो कयो पर नेठि भञी लाथोमांसि तबाह करे ऐं हिकिड़ी निशानी वरितीमांसि न बि मूंखे ॾेई वई आहे ऐं चई ज़िंदगी भर मां हिते न ईंदसि
वाइदो करे भैया हाणे न ईंदी चिहाओ चिहा चॾंदो किथे आहे न खीसे मूं कढी ॾिनोसि बादशाह मुतमैन थियो त वाक़ई ॾाइण जो न हा हिन खे चई हाणे ॻाल्हि ॿुध जवान तो जो ॾाइण खे भॼायो आहे मुल्क आज़ादु कयो अथसि मां तोखे पंहिंजी न्याणी थो परणायां ऐं घर बि भलो थो ठहिराए ॾियईं चयसि भली न्याणी मूंखे परणाए ॾे पर घर मुंहिंजो आहे मुंहिंजी हिकिड़ी भेण आहे ॿियो मुंहिंजो पीउ आहे पोड़ो उते मूंखे बंगलो भलो ठहिराए ॾे मां उते रहंदुसि ॿियो ख़ैरु आहे चए इहा ॻाल्हि आहे चए हा इहा ॻाल्हि आहे हाणे साईं पोइ 5 ॾींहं लॻा 15 ॾींहं लॻा बादशाह जे घर में मौतनि जो काल न हूंदो आहे हिन खे घर बि ठहिराए ॾिनई न्याणी बि पंहिंजी ॾिनई पोइ 5 ॾिहाड़ा घर रहियो ठग जा महीनो रहियो हिन चयो हाणे भाउ जी संभाल कयां त भाउ सां हशर कहिड़ो आहे मुंहिंजा जानी पढ़े खे चई बाबा हाणे ॻाल्हि ॿुधी मुंहिंजी ज़ाल आहे या मुंहिंजी भेण आहे हाणे हिननि खे संभाले वेही रह खाधे पीते जी त तोखे का परवाह ई कान्हे हाणे त भाउ जे तलाश में निकितो आहे मुंहिंजा जानी हिकिड़ो अॻियो मुसाफ़िर खानो हुजे सिज लथो उते वञी वञी तरसियो उते भाउ हिन वारो जेको हुजे उहो बि बेज़ार थी पियो उहो जो बेज़ार थी पियो हुनखे चई हाणे मूंखे मोकल ॾे मां वञा थो चए जवान जो वञी थो त पघार बि कोन ॾींदो साईं नक बि वढींदो साईं पोइ भली वञ हाणे हुन चयो बेज़ार थी पियो चए यार नक जी चोटी वढ मां वञा थो हाणे साईं नक जी चोटी वढाए उहो बि ठक अचे कई मुसाफ़िर खाने में हिते न हाणे साईं हिते हे वीचारो चिंघे पियो हू जेको भाउ हुजेसि ठग उन अची पुछा कर जवान ॾे ख़बर केरु आहीं किथां जो छा आहे हालति तोसां चए त हीअ हक़ीक़त आहे हीअ ॻाल्हि आहे मां हिन फलाणे कारे सेठ वटि बीठो हुअसि उन मूंसां हीउ कमु कयो आहे हाणे मां नक वढाए हिते अची पुॻो हा हिन ठग ॻाल्हायो ठग खे चई तूं भाउ त मूं वारो ठग न आहीं चए हाओ चए तूं मूं वारो भाउ त न आहीं जेको सेठ वटि कारे वटि बीठे चए हाओ हाणे मुंहिंजा जानी हिननि छा कयो ॿई भाइर ॾाढा भाकुर पाए मिलिया हिन खे वठी ऐं रवानो करे ॻोठ चए अदा हल त हलूं ॻोठ वञी ॻोठ पंहिंजे पुॼायईंसि मुंहिंजा भाउ पोइ ॾींहं रहिया 2 ॾिहाड़ा रहिया हिन खे चई हाणे अदा इहे कपिड़ा ॾे मूंखे मां थो पायां मुंहिंजा कपिड़ा जेके अथई तूं हिते वेठो पाए हिन सां पलांदा कारे सां हाणे मुंहिंजा जानी हिन छा कयो आहे हलंदे कंदे ठका वञी कारे सेठ वटि कयईं सलाम वालेकुम वालेकुम सलाम कारे सेठ पुछा कर जवान ॾे हवाल चए साईं मज़ूरी कंदुसि जो तो वटि मज़ूरी आहे त मज़ूरी कंदुसि चए हाओ चए हा चए मज़ूरी कंदे कमु जेको मां चवंदोमांइ उहो ई कंदे ऐं ॻाल्हि इहा आहे त 12 महीना मूं वटि बीहंदे 12 महीने में निकिते नक वढींदो साईं पोइ भली वञिजां हलियो 12 महीना कमाईंदे 6 महीननि जी पघार ॾींदोमांइ जवान जा पुट क़बूल हुजे त लिखी ॾे चए साईं सभु मूंखे क़बूल आहे मां तोखे लिखी थो ॾियां मां कोन भॼंदुसि हाणे साईं हिन लिखी ॾिनोसि हुनखे चई सेठ ॻाल्हि ॿुध तूं बि मूंखे लिखी ॾे जे 12 महीननि खां अॻु में तूं मूंखे कढंदे त मां कन बि वढींदो साईं चोटी पापड़ी नक बि वढींदो साईं हुन चयो मां वरी तोखे कीअं कढंदुसि चए साईं तूं कढी न कढी पर लिखत कंहिंजो मुंहुं कान ॾिसंदी आहे मूंखे लिखी ॾे तूं बि हाणे साईं सेठ लिखी ॾिनोसि त 12 महीननि जे अंदरि मां जे हिन ग़रीब खे भॼायो त कन जी चोटी बि वढाईंदुसि ऐं नक बि हाणे साईं हीउ पंहिंजो घोॿो बि घर में लिकायो वियो ॾहीं
मैं चयो जानी हिते हिननि जो थियो फ़ैसिलो हाणे ही बीठो आहे हिनखे जी ॻाल्हि ॿुध हे मेहुनि जो धण अथई जवान काहे वञी चार हे मेहूं काहे वियो उते मेहूं काहे वियो आहे हिकिड़ो वापारी आयो आहे चए यार मेह वेकू आहे तो वटि वेकू हुजे त मूंखे ॾे चए था भली मेह चूंडे का 50,000 वठंदो साईं हुन भली मेह चूंडे 50,000 हिनखे ॾिनई हिनखे चईंदा 8-9 मेहूं ॿियूं बि काहियो वञे जवान मथां खीर न हुजे ऐं तुंहिंजे हिते पाड़े में को ग़रीब हुजे त खीर ते मेहूं काहे वञो जे वरी रख ते पैसनि ते वठंदव तॾहिं बि रख ते 12 महीने मूंखे पैसा ॾिजो न त ॾुही ॾुही वरी मूंखे मेहूं वापसि मोटाए ॾिजो ॼण पीउ जा मेहूं अथसि कुते पुटु वॾो हरामी हा हाणे साईं अचे राज लॻुसि सभु मेहूं ॾेई मोटी आयो आहे घर सेठ पुछा कसि ॾे ख़बर मेहूं चए साईं ख़बरूं ख़ैर मेहूं ग़रीब आहे हिकिड़ा तियूं असांखे खीर त मेहूं ॾे असां खीर पी वरी मेहूं तयारु करे फरोट वरोट तयारु करे वरी सेठ खे पुॼाईंदासीं चए इहा ॻाल्हि आहे जे कुती जा पुटु भींग करे छॾी छोड़ ढॻियूं हाणे साईं ढॻियूं काहे छोड़े वियो आहे उते दरिया खां हुन पासे बादशाह वेठो हुजे ओड़े पासे बादशाह हुजे परे पासे वारो ढोर ओड़े पासे टुपी आयो त ख़तमु जे हितूं वारो ढोर परे पासे टुपी वियो त ख़तमु इहो बादशाहनि जो चैलिंग हुजे लिखत हुजे हाणे साईं ढॻियूं काहे आहे दरिया ते चारे प्यारे ढॻियूं पाणी ते वियूं आहिनि घेड़ में लथियूं आहिनि वठी हा हा कयूं ढॻियूं हुन पासे हली वियूं धण जो धण दरिया टपी वियूं हे साईं मोटी आयो आहे हिते बादशाह पुछा कसि ॾे ख़बर ढॻियूं चए साईं पाणी पी वठी दरिया में टुॿी वियूं सभु हुन पासे हलियूं वयूं इहे वरी जो थियूं मोटनि शाम जो चए कुते जा पुटु भींग करे छॾियई इहे हाणे केॾो मोटंदियूं हाणे छोड़ उठ कुते जा पुट हाणे साईं उठ छोड़िया आहिनि उठ छोड़े झंग में चारे पियो हिकिड़ो वापारी आयो आहे जत चई यार ॻाल्हि ॿुध उठ वेकू हुजई त मूंखे ॾे चए था हिननि मूं चूंडे उठ तूं का 50,000 वठंदो साईं जत साईं 50,000 हिनखे ॾिनो चूंडे उठ हिकिड़े में महार विधई हिन चयो था हे 8-9 उठ ॿिया बि काहियो वञ जवान जा पुट वञी पंहिंजो पेट गुज़र कर ऐं ॿिया तुंहिंजे ॻोठ में ग़रीब हुजनि उन्हनि खे बि मोकल त हे उठ काहे वञनि वञी पंहिंजो पेट गुज़र कनि जे पैसा ॾिनऊं त ठीकु आहे न त वरी 12 महीने खां पोइ वरी उठ मूंखे मोटाए ॾियनि हाणे साईं 8-9 उठ काहे वियो वञी ॻोठ में ॾिफोड़ विधई त हीअ हक़ीक़त आहे हीअ ॻाल्हि आहे उतां धण मुड़ुसनि जो थियो आहे हिकिड़ो हिकिड़ो उठ करे काहे वियो मुफ़्त में सही माण्हू रेल मिले त बबर जे भरिसां बीहारनि हा न हाणे साईं हे काहे उठ सभु विया हलिया ही आयो आहे घर सेठ पुछा कसि उठ चए साईं हीअ हक़ीक़त आहे हीअ ॻाल्हि आहे जत आया चयूं असांखे उठ ॾे असां कमाए जेका अधु कमाई थींदी असां तोखे सेठ खे ॾींदासीं ऐं भली 12 महीने जो हिसाबु असांखो वठी छॾे असां हिनखे पिया ॾींदासीं जेका कमाई थींदी अधु असांजी आहे अधु सेठ जी आहे चए कंजर जा पुटु भींग करे छॾी निकर मूंखों अलाह चए उठ बि ॾेई छॾी मेहूं ॾेई छॾी ॿकरियूं ॾेई छॾी हाणे बचाई छा तूं मूंखां निकर हिन चयोसि निकिरंदुसि कोन मां हिते ई तो वटि हूंदुसि चए मूं वटि वरी कीअं हूंदे हाणे छा आहे जो तूं चाढ़ींदे निकर चएसि निकिरंदुसि हिन शर्त सां कन जी चोटी वढींदो साईं नक वढींदो साईं पोइ मां वेंदुसि चए बसि कन बि वढ नक बि वढ पर जान छॾ गोबे सां साईं जे कन जी पापड़ी वढियईं नक ते ॾाढा ज़ोर ॾेई
हिनखे चई ॾे ख़बर कुते जा पुट मुंहिंजे भाउ जो नक कीअं वढियो हुई। ॿ टे गोबा हईंसि नक में, नेठि नक जी चोटी किरी पियसि, खणी ऐं रवानो थी वियो। ठका वञी पंहिंजे ॻोठ कयईं, भाउ खे चई अदा हीअ कन जी पापड़ी अथई ऐं हीअ नक अथई, तुंहिंजो पलांद वठी आयो हां। मुंहिंजा जानी भाउ ॾाढो ख़ुशि थियसि। खाड़कूं विरायूं 6, ॿ खाधियूं मूं, ॿ खाधियूं ॻाढ़ूं।